थी चुका आहिनि कम, उन्हनि खे रिपीटेशन्स न कयूं, ईंदड़ नवां कम छा कयूं उन्हनि जे बारे में थोरो वीचार कयूं। मां अमित जीवन जी खे घुराईंदुमि त पंहिंजे प्रदेश जे बारे में असां सां वीचार विमर्श कयूं। अमित जी। रायपुर रायपुर। जय झूलेलाल। इन मंच ते उपस्थित सभी सम्मानी जन ऐं साम्हूं वेठल दोस्त भाइरों ऐं भेनरों, ॾाढी सुठी ॻाल्हियूं भाउ गुरमुख जगवानी ॿुधायूं। जीअं कि वक़्त वारी ॻाल्हि हुई, लॻो न कि तव्हां वक़्तु वरितो आहे, ॾाढी सुठियूं ॾाढियूं ॿुधण जहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं। जंहिं महिल असांजो मुल्क आज़ादु थियो, उनखां पोइ जॾहिं असां हिंदुस्तान में आयासीं, विखिरियल हुयासीं, साधनहीन हुयासीं, असांखे पहिरियों पंहिंजे पेट जी समस्या हुई, रोजी रोटी जी, कपिड़े जी, मकान जी, शिक्षा जी, सभई समस्याऊं असां सां गॾु हुयूं। परंतु ख़ुशी जी ॻाल्हि आहे, झूलण जी दया आहे कि असां अॼु उन समस्याउनि खां निजात पाए चुका आहियूं, असां अॼु मथे अची चुका आहियूं। दोस्तो, हीउ वक़्तु आहे कि असां उन रोजी रोटी खां पोइ पंहिंजी संस्कृति, पंहिंजी शिक्षा, इन ॿिन्हिनि जो, पंहिंजी ॿोली जो, इन शयुनि जो असां ध्यानु कयूं। हिन वक़्तु उहा असांजे लाइ ॾाढी ज़रूरी आहे। इन सभु शयुनि जे लाइ असांखे शासन ऐं प्रशासन में बि अचणु घुरिजे, इहो बि ॾाढो ज़रूरी आहे। छत्तीसगढ़ सिंधी अकेडमी जो गठन जेको थियो हुयो, जून 2016 में थियो हुयो। जीअं कि चयो हुयो कि उन ॻाल्हियुनि खे रिपीट न कयो वञे, त असीं उते नृत्य प्रशिक्षण, नाट्य प्रशिक्षण, कहाणी प्रशिक्षण, कवि सम्मेलन, भगत सम्मेलन, जेके बि थी सघिया, क़रीब क़रीब हर कार्य छत्तीसगढ़ सिंधी अकेडमी कया आहिनि। ऐं जेको सभ खां वधीक उल्लेखनीय कमु छत्तीसगढ़ सिंधी अकेडमी कयो, हिकु लेख प्रतियोगिता मां हिते शुरू कई हुई। 12 लेख उनमें ॾिना हुया, जंहिंमें मां छत्तीसगढ़ जी जनता लाइ 10,000 इनामनि जी घोषणा कई हुई कि 10,000 इनाम मां ॾींदुसि अगरि सिंधी समाज जो कोई बि ॿार, ॿुढो, जवान, महिला, कोई बि सिंधीअ जे सम्मान में लेख लिखी करे ईंदो, चाहे उहो 1 पेज हुजे, 2 पेज हुजनि, 4 पेज हुजनि, उनमें सिंधीअ जो सम्मान हुअणु घुरिजे। उन हथ खे असां इनाम ॾींदासीं जेको सिंधीअ जे सम्मान में कुझु लिखी करे मोकिलींदो। उनखे जेके सब्जेक्ट हुआ, असांजा संत, असांजा शहीद, असांजी राष्ट्रभक्ति, राष्ट्रीय विकास में असांजो योगदान, असांजूं सेवाऊं, पुरुषार्थी आहे सिंधी समाज वग़ैरह वग़ैरह वग़ैरह, अहिड़ा 12 सब्जेक्ट हुआ जंहिंजूं मां 24 फाइलूं ठाहे करे रखियूं आहिनि। तव्हां विश्वास कंदो, पूरे प्रदेश में केतिरा लेख आया हूंदा, मुंहिंजूं पूरी जूं पूरियूं फाइलूं हिन वक़्तु भरिजी वियूं आहिनि। असां उनखे ॿारनि खे, जंहिंजो उन्हनि जो लेख ईंदो हुयो, सभ खां पहिरियों मां ही कीरिंग उन ॿार जो फोटो छापे करे अध्यक्ष उपाध्यक्ष जी सिग्नेचर ठाहे करे, ही तव्हांजो लेख मिलियो, धन्यवाद, तव्हांखे पुरस्कार ॾिनो त तव्हांजो सम्मान कयो वेंदो। इन हिसाब सां असां कई मंचनि ते उन लेखकनि जो सम्मान कयोसीं। जेकी मां लखनऊ आयुमि त भाउ गुरमुख जगवानी साहब बि हुआ, यूपी जो अध्यक्ष भी राज्यपाल भी हुयो, त सभिनी चयो भई इहा स्कीम असां बि एडॉप्ट करे सघूं था। छा छो नथा करे सघो? कोई मुंहिंजी बपोती त न आहे। भाउ रवि टेकचंदानी साहब चयो कि उहे ॻाल्हियूं ॿुधायूं कि छा करणु घुरिजे। उन योजना खे क़रीब क़रीब दिल्ली अकेडमी, यूपी अकेडमी, महाराष्ट्र सभिनी उनखे लाइक कयो। मुंहिंजो चवणु आहे अहिड़ा कार्य जेके हिकु अकेडमी ॿिए अकेडमी खे ॾेई सघे थी, अहिड़ा कार्य थियणु घुरिजनि। असांजा कलाकार हिकु प्रदेश में ॿिए प्रदेश में वञणु घुरिजनि। असांजा साहित्यकार हिकु प्रदेश में ॿिए प्रदेश में वञणु घुरिजनि। असांखे पंहिंजे प्रदेश में सिंधी अकादमी जे भवन जी डिमांड करणु घुरिजे। जीअं कि ॿुधायो कि भगत जे लाइ कार्यशाला थियणु घुरिजे, अहिड़ा कम बि थियणु घुरिजनि। असां ओड़ा रोजगार, फिल्म संबंधी, नाट्य संबंधी अहिड़ा अलॻि अलॻि विभाग चूंडूं जंहिंसां कि असांखे रोजगार बि मिले ऐं सिंधियत जो वाधारो बि थिए। दोस्तो, असां हिकिड़ो नाटक छत्तीसगढ़ में हलायोसीं, 600 शेर 9 सवा शेर। एतिरो ज़बरदस्त हिट हुयो उहो नाटक असांजो कि असां 6-7 शहरनि में जॾहिं नाटक करे आयासीं त दिल्ली सिंधी अकेडमी बि असांजो उहो नाटक घुरायो ऐं माण्हुनि जी डिमांड आई कि असां हिन नाटक जो फिल्म बि ठाहियूं। त मां पंहिंजी तरफ़ों ऐं पंहिंजे दोस्तनि जी तरफ़ों ते फिल्म ठाराई, 6 शेर 9 सवा शेर। ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि पिछले महीने वो जॾहिं रायपुर में फिल्म रिलीज़ थी त क़रीब 8-10 ॾींहंनि में उन फिल्म लखनि रुपयनि जो कार्य कयो। माण्हू टिकट वठी करे उहो पिक्चर ॾिसण आया। त अहिड़ा बि कम असांखे करणु घुरिजनि जंहिंसां सिंधियत जो वाधारो थिए। थोड़ी देरि पहिरियों डायरेक्टर साहब चयो कि असां 10,000 को वधाए करे कुछ फंड ॾियणु चाहियूं था पिया उन टीचर्स के
जेके के सिंधी पढ़ाइनि था पिया। डॉक्टर साहब तव्हांखे मां ॿुधाइणु चाहियां थो, पिछले साल मां 2500 ॿारनि खे सिंधी पढ़ाइण जे लाइ बुक्स अवेलेबल करायूं हुयूं ऐं मूंखे ख़ुशी आहे कि रवि टेकचंदानी साहिब चवनि छत्तीसगढ़ पहिरियों स्टेट आहे कि एतिरी वॾी मात्रा में ॿारनि खे पढ़ाइण जी कोशिशि कंदो आहे। उनजो कोई क्रेडिट न खपे, लेकिन इहो कमु असांखे करणु घुरिजे। जीअं कि तव्हां चयो कि 10,000 को असां वधाइणु चाहियूं था उन टीचरनि जो, त मुंहिंजो तव्हां सां निवेदन हो कि गुरमुख जगवानी साहिब बि चयो कि उन्हनि बुजुर्गनि खे, उन लेखकनि खे बि तव्हां NCPCL जे तरफ़ां कुझु ॾियो। मुंहिंजो चवणु आहे उन ॿारनि खे बि तव्हां कुझु ॾियो, जेके ॿार पढ़नि था पिया, जेके ॿार टॉप में अचनि था पिया, उन्हनि खे बि तव्हां प्रोत्साहित कयो कि जेके मतिलबु जेको सोचींदा आहिनि कि पार्ट टाइम मां छा कंदासीं पढ़ी करे, उन्हनि जी उनमें इंट्रस्ट जागे, उन्हनि खे तव्हां पुरस्कार ॾियो, उन्हनि जा माता पिता उन्हनि खे प्रेरित करनि कि तव्हां सिंधी वञी करे पढ़ो, सिंधी लिखो ऐं सिंधी में तव्हां इनाम वठी करे अचो। उन्हनि खे थी सघे त तव्हां कुझु स्कॉलरशिप ॾियो, उन ॿारनि खे बि इनाम ॾियो, त शायदि उन्हनि जो बि उत्साह वर्धन थींदो। इहो मुंहिंजो तव्हां सां निवेदन आहे। आई ॻाल्हि कि सिंधियत खे कीअं वधायो वञे, अॼुकल्ह ॿुधण में थो अचे पियो कि सिंधियत जो विलोप थो थींदो वञे। कंहिं कंहिं स्पीच में मंच ते चयो वेंदो आहे कि सिंधी जो विलोप थी वेंदो, कॾहिं लिखियो वेंदो कि सिंधी भाषा हुई, सिंधी इतिहास में हुई। अरे अहिड़ी ॻाल्हियूं कोन्हनि। सिंधी अकेडमी आहे, भारतीय सिंधु सभा आहे, NCPCL आहे, त सिंधियत जो विलोप छो थींदो? हिकु नंढो फार्मूलो 2 मिंट जो अगरि तव्हां ॿुधणु चाहियो कि सिंधियत खे कीअं बचायो वञे, थोरो हास्य टाइप जो 2 मिंट जो फार्मूलो मां तव्हांजे साम्हूं रखणु थो चाहियां। भाउ रवि ॿुधी चुका नी, कमल ॿुधी चुका नी। अॼुकल्ह जो असांजूं जेको ज़ाइफ़ा आहिनि काफ़ी मॉडर्न थी वञी, सिंधी ॻाल्हाइण में उन्हनि खे थोरी हिचक लॻंदी आहे। माफ़ कजो, जेके महिला वठनि, मां हिकु सुझाव थो ॾियां, हिकिड़ो फार्मूलो थो ॿुधायां पियो, उन्हनि खे सिंधी ॻाल्हाइण में बि घर में हिचक लॻंदी आहे। त जीअं मर्द थो अचे पियो घर में, त ज़ाइफ़ा अचे थी पई, आगे कहीं जाएंगे क्या, और क्या हाल चाल है, ये करें वो करें, इन टाइप जूं ॻाल्हियूं ईंदियूं। मुंहिंजो चवणु आहे कि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां सुबुह जो पहर, नाश्ते जो पहर, ॿारनि खे स्कूल वञण जो पहर, ऐं मर्द जंहिं महिल दुकान ते वञनि था या ऑफिस वञनि था, पर उहो ख़ाली घंटो 2 घंटो सिर्फ़ु तव्हां सिंधियत खे ॾियो। सिर्फ़ु उहो घंटो 2 घंटो तव्हां सिंधियत खे ॾियो। मां तव्हांखे फार्मूलो ॿुधायां थो, ज़िंदगी में कॾहिं बि कंहिं बि घर में सिंधियत जो विलोप न थींदो। ॿार अचे, ओके, मां अचे सुबुह जो ॿार खे निंड में उथाए, त अक्सर छा डायलॉग हूंदो आहे, ओ माय सन, हाय माय लॉर्ड, माय सन, माय बाबा, प्लीज गेट अप, कम ऑन कम ऑन कम ऑन। व्हाट इज दिस? ये छा था चओ पिया? सुबुह जो उथायो पंहिंजे ॿार खे उथाए करे, उथ पुट, लाल उथ, मुंहिंजा पुटड़ा उथ, स्कूल जी बस अचण वारी आहे, तुंहिंजे लाइ खीर गरम कयां, डबल खाईंदे कि तोश खाईंदे? काफ़ी आहे, पर्याप्त आहे। पंहिंजे मुड़ुस सां ज़ाल ॻाल्हाए। असांजी सिंधी अकेडमी मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो कि नाट्य जा कार्यक्रम कया। जेठो लालवानी साहिबु वेठा नी, उन्हनि हिकु नाट्य लिखी करे मोकिलियो, ससु सेर नुंहुं सावसेर। असां नाटक उते करायासीं, ॿारनि खे तयारु करे उन्हनि पंहिंजा नाटक लिखिया ऐं उन्हनि जी टीम तयारु थी वई। ॿ दफ़ा असां अनीरा सुंदर जो कार्यक्रम करायोसीं, नृत्य जो कार्यक्रम, असांजी टीम रेडी थी। इंटरनेशनल सिंधी सम्मेलन में उन्होंने टीम भाग वरितो। इवन मलेशिया जेको इंटरनेशनल सम्मेलन थियो, उते बि असांजे ॿारनि खे घुरायो वियो। हीअ त थी वियो कि असां छा छा कमु कयासीं। त हिन वक़्तु जेकी आहे, हिन वक़्तु असांजी योजना इहा हुई कि असां सिंधियत खे कीअं वधायूं। त उनजे लाइ असांखे हिकु क्यूज़ प्रतियोगिता लेडीज़ जे विच में, जेंट्स जे विच में, ॿारनि जे विच में इहा आणणु घुरिजे, जंहिंसां असांजी सिंधियत जो वाधारो थींदो। उन क्यूज़ में आंसर ॾियण जे लाइ नेचुरल आहे, असांजा ॿार, असांजूं महिलाऊं, असांजा मर्द पढ़ी करे ईंदा, सिंधियत जो इतिहास ॼाणे करे ईंदा, असांजो इनमें वॾो वाधारो थी सघे थो पियो। थोरी देरि पहिरियों ॻाल्हि आई कि असांखे सिंधी फिल्मुनि खे, सिंधी सीरियल खे बि आणणु घुरिजे। त मां वॾे फ़ख्र सां, वॾी ख़ुशी सां इहो अनाउंस करणु चाहियां थो पियो कि मूं पंहिंजी तरफ़ों सिंधु टीवी अॻिले ईंदड़ 13 अप्रैल ते लॉन्च करण जो निर्णय वरितो आहे। मूं हिन वक़्तु डायरेक्टर साहिब खे, गुरमुख जवानी साहिब खे बि चयो कि मां हिन वक़्तु सिंधु टीवी आणणु चाहियां थो, जंहिंमें मुंहिंजो सभ खां वधीक लोकप्रिय जो कार्यक्रम माण्हुनि जेको असांखे पंचायत सुझाव ॾिनो आहे, उहो आहे केरु ठहंदो लखापति। त अकेडमी जे माध्यम सां, अकेडमी जो अध्यक्ष न हुअण खां पोइ बि मूं इहो पंहिंजो फर्ज़ सम्झो आहे कि केरु ठहंदो लखापति हिकु वॾो पॉपुलर सीरियल हले थो पियो कि कौन बनेगा करोड़पति। उन तर्ज़ ते असां उन टीवी जे सीरियल जे माध्यम सां पंहिंजे मंदरनि खे, पंहिंजे भॼन खे, पंहिंजी संस्कृति खे, पंहिंजी सिंध खे, पंहिंजे खान पान खे, पंहिंजी कुरीतियुनि खे, हर शइ खे ॾेखारणु चाहींदासीं। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे कि सिंधियत जे इतिहास जे बारे में, सिंधियत जी शहादत जे बारे में, सिंधियत जे बारे में असां उते सवाल जवाब कंदासीं। त असांजा जेके ॿार नी, असांजूं जेकियूं महिलाऊं नी,
जेके पुरुष नी उहे उन किताबनि खे उन इतिहास खे पढ़ी करे ईंदा ऐं इन हिसाब सां शायदि सिंधियत जो वाधारो थींदो। हीअ बि मां पंहिंजी सिंधी अकाडमी सेवा मञे करे हलां थो पियो। अगरि तव्हांखे हिन में कुझु सुझाव ॾियणो हुजे, तव्हांखे कुझु सहयोग ॾियणो हुजे त ज़रूरु मूंखे ॿुधाईंदा। ईंदड़ वक़्ता बि मूंखे ॿुधाइनि कि हिन सीरियल खे, हिन टीवी चैनल खे शुरू करण में मुंहिंजे तरफ़ां ॿियो छा करणु घुरिजे, तव्हां छा था सहयोग ऐं छा था तव्हां समर्थन ॾियणु चाहियो। जय हिंद, जय झूलेलाल। सहयोग घणे क़िस्म जा थींदा नी। ॾिसो, हिकु विज्ञापन थींदो आहे, हिकु वधाई थींदी आहे, हिकु ॿियो थींदो आहे कि तव्हां पंहिंजा प्रोग्राम छा छा ॾेई सघो था पिया। सिंधियत जो खज़ानो आहे असां वटि, उहो तव्हां खज़ानो असां ॾे मोकिले सघो था। निश्चित रूप सां उहो खज़ाने जो असां प्रसारण कंदासीं। असां पंहिंजी सिंधियत खे पंहिंजे साम्हूं आणींदासीं, संस्कृति खे पंहिंजे साम्हूं आणींदासीं। धन्यवाद।